नज़र सां हिन वक़्तु मौजूदु आहियूं दोदापुर जे हसनाबाद में मौजूदु आहियूं। हिते अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे। गुज़िरियल ॾींहुं जेको आहे त ॻोठ मोहम्मद मलिक लोर में नामालूम हथियार बदन पारां गोलस्तन लोर जे घर मथां चढ़ाई करे फ़ैरती ऐं राखी जा घुरा थिया, जंहिंमें नीकरी साजदान लोर ऐं संदसि भाउ सदाम हुसैन लोर मारिजी विया ऐं हिकु नीकर जेको आहे ज़ख़्मी थियो, जंहिं ख़िलाफ़ हिते एहतिजाजी मुज़ाहिरो बि थियो आहे। हिते अॻवान मौजूदु आहिनि, जा वारस बि मौजूदु आहिनि। असां हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हुन छा चवणु आहे? अदा असांजो इहो चवण असां मज़लूम आहियूं, नाजाइज़ असां थियो आहे। राति हमिलो थियो आहे, भाउ मुंहिंजो शहीद थियो, भाइटियो मुंहिंजो शहीद थियो, हिकिड़ो भाइटियो मुंहिंजो सीरियस आहे लाड़काणे में। उनजे हवाले में सरदार वॾो असांजी हिमायत कई आहे, सरदार महिरबानी कई आहे। कातिल गिरफ़्तार कराया अथई। उहो हिकिड़ो अरबाब जो पुटु आहे, हिकिड़ो अरबाब जो सौटु आहे। बाक़ी जेको शरीफ़ जैकाबाद में रहे थो मीराली, उनजे मथां पुलिस सुबुह छापो हयो आहे, उहो घर ख़ाली करे फ़रार थी वियो। असीं भतो घुरनि पिया, अची असांखे भतो ॾियो, पोइ असां चयोसीं भतो न ॾींदासीं, तव्हांखे जेको करिणो आहे महामारी उन्हनि सां कयूं। त हिकिड़ो राति गुज़रो, ॿिए ॾींहं ते हमलो कयोसीं। यूँ समझो कि बहुत ही अंधोनाक वाक़या हुआ है। घर में घुस के ऐवान मारे गए हैं और ख़वातीन को मारा गया है। एक खातून अभी भी शदीद ज़ख्मी है और एक जो है वो बच्चा भी शहीद हो गया है। यानी जुल्म की इंतहा हो गई है। और ये प्योरली जो है यूँ समझो कि एक भत्ता मांगने की भी इसमें काफ़ी सारे इशारे मिल रहे हैं कि गुंडों ने, डाकुओं ने भत्ता मांगा है। अब तो वो किराए के कातलों का भी जो है एक रोल प्ले कर रहे हैं। सरदार साहब, पुलिस क्या बोल रही है? पुलिस ने 2 गिरफ़्तारियां की हैं, उन्होंने बताया है। और इंशाअल्लाह ताला वो अपनी इन्वेस्टिगेशन दुरुस्त समत में आगे बढ़ाएंगे और अल्लाह ने चाहा तो कातिल जल्द गिरफ्तार। बावी में बिज भाण ॾिनई 3-4 लाख जो मां बिज भाण वरितो। बोर्ड में इहो हर शइ ख़तमु थी वियो। पैसा मां न ॾेई सघियुमि। 2 साल खां बाद हिन हाणे अची 40 लाख रुपया कढिया मुंहिंजे मथां व्याज जा पैसा। मां चयो एतिरो मां तो न ॾेई सघंदो। मां चयो हाणे ईअं आहे, मां तोखे बनी ॾियां थो या छॾ त मां बनी विकिणां कंहिंखे ॾियां। पोइ हिन हिकिड़ो किराए जो कातिल आंदो आहे, जखरानी दिलबर नालो अथसि। उहो आयो आहे कल्ह 3 ॾींहं असांखे धमकियूं ॾेई वियो त मां बादशाह किराएदारनि खे घुराए तुंहिंजे मथां मां हला कराईंदुमि। उहो सी राति वाक़िया हला थी वियो। ॿाहिरि न आहे, इहो दस्ती बम हुया, 2 बम उछलाए हलिया विया। उनमें नुक़सानु नुक़सानु हिकिड़ो मुंहिंजो भाउ मरी वियो, हिकिड़ो मुंहिंजो धीउ हुयो 15 सालनि जी नियाणी, उहो मुंहिंजो मरी वियो। हिकिड़ो पुटु मुंहिंजो तड़पे थो लाड़काणे में, उहो लादव आहे लाड़काणे में, उहो ख़बर न आहे त पोइ अलाए छा थियो। जी नज़र तव्हां हिते मक़तूल जे जेके वारसन आहे उनजो ॻाल्हि ॿोल ॿुधो आहे। हिन जो चवणु आहे त असां साल 2022 में जेको आहे त पंहिंजी ज़री ज़मीन लाइ बिज भाण जो जेको आहे त कर्ज़ो खयोंसीं, जंहिंमें 5 लाख रुपया हुया। जंहिंखां बाद में जेको आहे त बासर जेको आहे त मीराली बिरादरी सां तालुक़ु रखनि था पिया। उन्हनि जेको आहे त व्याज जा पैसा हिन वक़्तु 40 लाख रुपया असां कढिया, जेके असां न ॾेई सघियासीं। असां चयोसीं त हिन वक़्तु असां वटि पैसा न आहिनि, असांजो ज़मीन खणो। पर उन बावजूदि हिननि जेको धमकी ॾिनो आहे, हिन एसपी जैकाबाद DIG लाड़काणो IG सिंध खां मुतालिब कयो त खेसि फ़ौरन जावेदार खे गिरफ़्तार करे खेसि इंसाफ़ फ़राहम करें। कैमरामैन राय बलोच सां गॾु गौस बख्श कटवर, टाइम न्यूज़, दोदापुर।